अंबानी जी शादी नथी आफ़त थी वई ऐं मुंहिंजे पुट जी रीस त ॾिसो, शादी करणी आ त हाणे ई करणी आ, उहो बि अंबानीअ जे स्टाइल में करणी थियो। तकड़ जा कम कॾहिं सही थिया आहिनि छा? न छोकिरी ढंग जी मिली, न सेण ढंग जा मिलिया, न महाराज स्वामी ढंग जो मिलियो ऐं असांजे घर में थी वई हिक कलयुगी शादी। हिकिड़ो मिंट, अंबानीअ त तव्हांखे शादीअ ते न घुरायो, पर मुंहिंजी सभिनी खे कुर्बायती कोठ आहे त मुंहिंजे पुट जी शादीअ में ज़रूर शामिल थिजो। ई शादी किथे थी थिए? इहो ॾिसण जे लाइ तव्हांखे पहिरियों सब्सक्राइब करणो पवंदो असांजे YouTube चैनल हो जमालो खे। आर्तवार ॾींहुं 21 जुलाई राति जो 9 लॻे खां थी रही आहे मुंहिंजे पुट जी कलयुगी शादी असांजे पंहिंजे YouTube चैनल हो जमालो ते। तो जल्दी जल्दी वञो, सब्सक्राइब कयो ऐं शामिल थियो